अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में चाचा थी। चाचा कर खान हाणे जाबिर खान के सजा ॾींदो। हसीना बेगम जाबिर खान जे चवण ते चाकर खान के ज़हर ॾेई छॾींदो। सावल हाणे चाकर खान के पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली के लाइव सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा जीअं चाकर वापसि ईंदो त पहिरीं जाबिर खान खे उतां ते घुराईंदो ऐं जाबिर खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो मूंखे हक़ीक़त न ॿुधाईंदा पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो, छो जो मूंखे हक़ीक़त जी ख़बर पइजी चुकी आहे। जाबिर खान चवंदो त चाकर खान जेकी मूं अव्हांखे हक़ीक़त ॿुधाई इहा ई हक़ीक़त आहे त रावल खान ऐं डूंगर खान खे ज़हर ऐं मारण वारो मुंहिंजो हथ को बि न आहे, इन मामले में मां मुलविस आहियां। चाकर खान चवंदो जाबिर खान अगरि जेकॾहिं तूं इन मामले में मुलविस न आहीं त पोइ मूंखे भलो साईं ते हथ रखणो पवंदो। जाबिर खान चवंदो त रिस बस हिकिड़ो ॿ ॾींहंनि जे अंदरि मां अव्हांखे ज़रूरु इतला कंदुसि त मूंखे कहिड़ो फ़ैसिलो करणो आहे ऐं कहिड़ो फ़ैसिलो नाहे करणो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हसीना बेगम जेको आहे जाबिर खान सां ॻाल्हाईंदो। जाबिर खान खे चवंदो त हाणे बसि तोखे होशियारु थी रहणो आहे, छो जो मां हाणे तमामु जल्द रिस चाकर खान खे पंहिंजी मानी में ज़हर ॾेई ऐं उनखे पूरो कंदुसि। जीअं मूं रावल खान खे पूरो कयो ईअं ई उनखे पूरो कंदुसि। बहरहाल हसीना बेगम जो इहो ख्वाबु अधूरो रहिजी वेंदो ऐं हू चाकर खान खे कॾहिं बि ज़हर न ॾेई सघंदो, छो जो चाकर खान हाणे होशियारु थी चुको आहे। चाकर खान खे बि इहा पूरी पक आहे त रावल खान खे बि ज़हर ॾिनी वई आहे जेकर हू हाणे पंहिंजे तरफ़ खां होशियारु हूंदो। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल जेको आहे चाकर खान खे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो। चाकर खान जेको आहे सावल खान जे मथां एतबार करे वेही रहंदो ऐं सावल खान खे पोइ चवंदो त हाणे बसि तोखे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे, तूं हाणे मुंहिंजो साथारी आहीं, तोखे हाणे कोई बि कुझु न करे सघंदो। सावल खान चवंदो त बसि चाकर खान मूंखे अव्हांखे हक़ीक़त इतला करणी हुई, उहा हक़ीक़त इहा आहे जेका मूं तव्हांखे ॿुधाई ऐं तव्हांजे साम्हूं आयो, इन में का बि शक जी ॻाल्हि न आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।